मिठा मुल्क मदीने में थियो राज़ इलाहीअ जो। मिठा मुल्क मदीने में थियो राज़ इलाहीअ जो। घर मुल्क बचा साम्हूं मुमताज़ नज़र आयो। घर मुल्क बचा साम्हूं मुमताज़ नज़र आयो। नूरी नील मथां यारो को राज़ नज़र आयो। वरी करम कयो मौलाही मलूक अब्बासीअ जो। वरी करम कयो मौलाही मलूक अब्बासीअ जो। चेहरो सिंध बाणन जो। चेहरो सिंध बाणन जो बार बार नजर आयो। नूरी नील मथां यारो को राज़ नजर आयो। दरबार मदीने में शहबाज नजर आयो। मेहरबानी साईं। इहो या सिंध जा मयानाज़ फनकार मोहतरम साईं सलीम रज़ा कुंबर साहब आर्ट काउंसिल पाकिस्तान लाड़काने जे शोबे जेका सो मौसीक़ीअ जा चेयरमैन। हींअर मां पंहिंजे ॿिए दोस्त मोहतरम गुलाम अब्बास मौर्य साहब खे अर्ज़ु कंदुमि त स्टेज ते गुलाम अब्बास मौर्य सुगर गुलाम अब्बास मौर्य। अस्सलाम वालेकुम या अली मदद। उस्ताद जो हिकु हिकिड़ी बेल पेश कयां थो। तोड़े दिलड़ी दिलर बाता के थी तोड़े कुर्ब कचहरी मां तरस घणो तोड़े बाबत मणे मिठा जा ताज़ी मां तोड़े भार भलाई का तजमल भी तोड़े सुख सलाम के मां तकिया पयो तोड़े दान दीना मुझी तलब घणी तोड़े साहब सजन ही मुझो तन फिरी तोड़े ई तू ईदुन में ताकत भी तोड़े कायम कुरान भी तलावत भी तोड़े अदब उस्ताद मेरा तालब भी तोड़े मखण माखियों जा ताम घणा तोड़े मरा मलूक चे ही तरशरे तोड़े अचा अजीब मां तेज फिरी तोड़े रहा रातियों मां तस्वर में तोड़े मेड़ माण्हुनि जा वरी तवंगर भी तोड़े सिकंदर सलामी जा ताज धणी तोड़े दम दिलदार मां शल तरसी जा तोड़े जिया तोड़े मरा हुजा तेतर मां तोड़े। ॿियो डांस पेश कयां थो। ही जेका रात खुदा कन किया इन रात जा ॾह नाला आहिनि। सोणी सूरत सजण जी कई साहब सगारी कोने मट महबूब जो ॾिस दुनिया चौधारी। रात रूप मटे वई जॾहिं मुल्क थी पहुचारी पसी ताब तजलीअ जो थी लेल लाचारी खुलिया लब ख़ुशीअ मां थी वई ताब तोल्हारी। जलवो पसी जामीअ जो वई नाइट निर्वारी दधान पसी दिलबर जा पाप प्रीत पारी लाइट निकती दहन मां वई तुगी तोल्हारी रिश्वत ॾिसी हुस्न जी वई उदाहकारी दहक दबाए कामिनी थी उन वक़्तु वेचारी रेन मिटियो रूप पंहिंजो जॾहिं विस थी मुछारी कुल ते क़ाइम दाइम आहे सैयद जी सरदारी बेशक आहे बहारी ॾाढा लिकल लेह में। ॾुगड़ो डांस पेश कयां थो। ही जेको रस्तो आहे इन रस्ते जा 20 नाला आहिनि। साईं सिधी वाट वठाए जग चङे सां लाए सही सड़क साईं जे पो पाण पसाए करे रवानो राह सां चारे साल चलाए तरीक़ ते तरफ़ करे गफार गत घुमाए खेतीअ में गुलदर पर न मथे रोड रहाए जीअं टिनी वञा टाप सां ते पेचरे जी राय गलीअ ते गुड़ करे रस्ते सां हलाए लाइन सिरातल मुस्तक़ीम बंद बनो महकाए फुट पेरी खां मोंजा परवर घाटो पेर वधाए कड़ पकी खां काहे वञा पेरा गोए ॿुधाए चौटे खाग भरो करे मंदर तोड़ रसाए ॾाढे ॾिटर जा ॾिहाड़ी अल्लाह अर्ज़ा खाए परवर तो
मुझा रोज़े पाक रसूल में आ रोज़े पाक रसूल में अस्सलाम वालेकुम याद मदद ये मोहतरम गुलाम अब्बास बोलियो साहब यरमा गुल मोहम्मद चांजो सुगड़ के अर्ज करूं तो स्टेज दे गुल मोहम्मद चांजो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम भली आयो भला बिरी मुझा भूरल भलारा सिक होई सालजी के स्यारा उनारा अज आयो अजीबता लखा मन जा मुझारा अते ने अचरनी अथवा भारत पियारा गरीब है ने देजानी था कडो कजो न किनारा मुझा भूरल भलारा आय हा नौकर माजे ना जो ना तो रखे तोड़ निभाए त पो मन्या सीखा मखण जो सिज दे पचाए त पो मन्या ये कील दे मोहण में पाछो मटे वने मोए भी कुलो कुले सा मिलाए त पो मन्या मुर्सी उयालिसी जो बीहड़ी जी बाहे का मुखे बचाए खुद के बचाए त पो मन्या हीरा लाल ताज में को झले कछा सिकंदर में कोई लाल लिखाए त पो मन्या माशाअल्लाह जंग में बड़कन सब सिजू हिसाबत सिधी को वधाए त पो मन्या छा जो हवा में लगड़ लकड़ियों हलाए हवा ते को तख्त हलाए त पो मन्या जवे पीरल चुल्ही बिछाए बात था दो तकड़ी बाहे जे को बिछाए त पो मन्या यो मखण जूं सिकूं जज्बात सां भरियल सुगल मोहतरम गुल मोहम्मद चांजो साहब यरमा सिंध जे नाले वारे सुगल मोहतरम मखण जूं सिकूं अली गुलगारी साहब जंगल स्टेज ते जन अली गुलगारी वस्ता पीर साईं मखण जूं सिकूं सिज ते पचाए मञा थी वाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मौजूद मेहमान स्टेज डायरेक्टर किसानों मुझा सॼा साईं सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद लतीफ़ साईं चयो त रहिया अथई रात सुबुह बि अथई साबरी लहू लहू में लतीफ़ चए कर तनी जी तात संदी जोगिया रात बे फेरे भाग में अंगण आहिनि अॼु सुबुह बि अथई साबरी कच को कापड़ीअ मां रूह रखंदो रज पेर इन्हनि जा पुॼ मथां सिके सनासनी यार सराए सभ को जानी ज़बानी आहे आसानी कम पवे त कल पवे उस्ताद बि चयो जे मुंहिंजे साईं मोहतरम सलाह आया सुबह के सरवान मोहम्मद मलूक अब्बासी त यारी रख यार सां यारी रख यार सां पर जाके कहे जवान सां पोइ बाबू को भलो मिस्कीन होजे पर होजे शानदार होजे शान सां उहा दोस्ती दर्जबे में तुझी मोहब्बत हलंदी मान सां बाक़ी कॾहिं घुमण छॾे ॾे पंहिंजी बाज़ार में बेईमान सां ओ जेको पापी पुछा है पेट जे आ निभागो ॿधल नान सां त सांडे खे कहिड़ी ख़बर सुवंदी जेको तसरा न सम्झे कान सां वॾा मरी न वञे मलूम चवे के कमीने ते कान सां अहिड़े नर नादान सां इज़त न मिलंदो या बस सरकार मांगे उस्ताद जो तो सुहण मर को मिठाण भर जुए खाने घर में मण पिए मिसरन जा वने कवड़े खोना कड़ाण किए फेत पंजे बुणियां ते ऐ मीरी पहर साण अदा मर्द दसे मुल्कन में ये प्रकारन सा पाण ये भलन सदा भाण मूर न गाली मला पर सरकार साईं चयो ये उस्ताद जो शहर छो असा के मोहतरम साईं अहमद अली साहब जी फरमाइश है उस्ताद पीरल जुदाई जा कीअं सतवा सण ॾाढा ॾुखिया आहिनि उघाड़ा पेर टांगन ते रखण ॾाढा ॾुखिया आहिनि ओ मिठा जेके ॾुख थी ॼणा से हिक ॾींहुं ॾेई छॾ पर हे ॾहाणी जख़म सूरन जा सिमण ॾाढा ॾुखिया आहिनि टुकल सब को सारा में प्रिय ख़ातिर पेरे प्यादल उहे मजनू जहिड़ा माण्हू मिलण ॾाढा ॾुखिया आहिनि ॾिसी आलियूं अखियूं मुंहिंजूं फली पागल में बरसी पए पर इलाही इश्क जा मोढ़ा उघण ॾाढा ॾुखिया आहिनि छॾी सघिबा त हे पीरल पहाड़ जा सीना पर नंढे जे ॾींहं जा नाता छिनण ॾाढा ॾुखिया थिए कैद न को खाधे खरारन जे घरन में थिए कैद न को खाधे खरारन जे घरन में इंसान पवे फांसी तो अखरन जे घरन में आखिर जो चवा इश्क या गैब निशा जो गैब एतन वाला करी खाक था तेजु जे घरन में रास ते कांग थक
त टांगन में लगे बर्फ ऐं लगे बाहि परन में ए प्यार में इंसाफ अदल आहे पीर न चित कमन में असां करता लाइ गद गद घरन में वरी टांडन में लगे ये नाले वाले सुगर मोहतरम अली गुल गादी साहब हियरमा मोहम्मद पुनल जागीरानी सजो तलम तवा नाले वाला सुगर साईं मोहम्मद पुनल जागीरानी साहब दिलगार गुरुंद स्टेज जे भरपूर तारीफ जी मुझने मोहम्मद पुनल जागीरानी साहब वाह पुनर साईं ससी घरे में रोले छे रोले पीछे लेवल में मुझे साईं प्यारा दोस्तों 15 साल का मुझे तरफ से सब के सब वालेकुम सलाम और सजन साईं अर्ज की हुई है तमाम सिंधा डाहा फलोड़ सुघड़ पड़ी है और ये लतीफ जो आता तले भगी कींगरी ठला फेरा दे तले भगी कींगरी ठला फेरा दे आने नकी ने को सलाड़ी वाले साथ मुझा सजन मां जिते सुखन जा पेर हैं उते हथ बको तो बचाए सका पर इहा मेहरबानी आज सुगरन जे साथ सा सदा अर्थ कया चकोर का साल को पुछो तो यार चंद्र के परवाह ही ना है तू रात दी परेशान आ इनके सुगर मुनाज़र में चवंदा अर्ज कई त एडो चाह चकोर छो चरिया रखियो थी चंद्र ते हू सूत न सुरे हिकड़ो तोखे बिरह करे ठोर सिक वधीक सोन खां परबो तोरारो करे तोर अड़गहड़ो सिर सोन सिर मथा कोहर चवई घोर ए माठ भाली जा मोर छो थो मरे मुक्त मलाहट चकोर निहारे त सवदा मौत मिड़ई माण्हुनि काण बाक़ी मोहब्बत मेरा मौत मिड़ई माण्हुनि काण बाक़ी मोहब्बत में राज जे मरी वेस मोहब्बत में त कादर कदम काजो मुबारक जो मलाह दे मुखे डाहा दीदा लाजो पुठ ते हटण प्रीत में इहो रीति न है रवाजो ओ सोचे मर समाज असा जो नारो अथी नी हयो अर्थ कई दादा नी हुकजे कहे हिस्सा जो करे यार कदर बेकदर सा कुर्ब ये जी पूजे कोई पत्थर मां खुश माग दे तुझो सुनकन मंज सबर पित विनाए पाह जी तू मुक्त में न मरो जो न जाने इश्क करू न सकेड़ी मोहब्बत बना हटे जकोर जतवादा कते बद प्रिय दे जे वजी मौत मिली तो दुनिया में दिलवारा मुखे दीदा दाद दिली माशर में वो मुबारकू मुखे दीदा खोड़ खिली तू टर तमा टिली वजी दिसा मो बना हटे उस्ताद जो सदा पाण जान पकिड़ा हु गो हु मैदान चयो आहे चंगन हे फहमा तो फरमान त अंधवारे घोड़े ते जे चढ़े नर नादान त जो मथो लगे भित सा से पाण पिशेमान जिंदगी ज़ियान आहे अहमक जी अली गोहर ते जवाब दिने चकोर चवदा इश्क सरासर अकुल बाकी आमा गया अहमक बन इश्क सरासर अकुलो आमा गया अहमक बणो इश्क री अली गोहर ते आफानी कुल जो कुल इश्क हकीकत हेकड़ो जो निथोरो नकुलो फाम फेकर फजीलत आ इश्क संग हासिल तू भंगा ते भूख दी कयो हरू भरू हुल्लो मां आशिक तू आखिर तो सा केड़ी मेल बना है सजना सिंगार में बढ़िया सबक सुन जा डाह वेठायो हुनर ते के चबो हुनर वाह 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 अर्ज कया त दमड़ी वने कसीरन जो कम न कया वाह पैसन तकन वाह वाह दमड़ी वने कसीरन जो कम न कया कम न कया वाह टको पैसो पहारन ते मोर न मन्याऊं आनत बयानी सूमरा किथा हाणिया आऊं आधी बावली पटन ते रुपया दिसा आऊं सवन हज़ारन ते लखन मटाऊं जे किरोड़ कयाऊं को भकजा अरबपति अली को करते सरकार जॾहिं मारनी खे
चयूं त उमर बादशाह पटराणी थी दिया हा कर इते कां कची वेठो सरकार नथी चयो तुम्हारी चर्च दाव पेड़ो डाकते जो साग करे सारियूं सने हा सजणन जा सभई दे सारियूं अचो त माठ खे मारियूं त मां कहो सुणाए न का कयूं सरकार हाणे कमस पयूं त शादी कर उमर सां जवाब पई ॾियनि त दमड़ी वञे कसीरनि जो कमु न कयो सुनो उहो अहमद साहब त अखर उहे ई हुजनि लफ़्ज़ मटिजी वञे इहा उस्ताद जी कारीगरी आहे दमड़ी वञे कसीरनि जो कमु न कयूं दम अड़ी वञे कसीरनि जो कमु न कयूं ॿियो न कंदुसि भला जे ईअं थिए त पोइ टको पैसो पहाड़नि ते मूर न मञाऊं इहो टिको पए मुंहिंजे पहाड़नि ते इहो त मूर न मञाऊं इहो टिको आहे असांजे भला ॿुधे ईअं थिए त आनक ॿियनि सूमरा किथां आणियाऊं आनक ॿियनि सूमरा किथां आणियाऊं जे इहो कमु कयां त मुंहिंजे माण्हुनि जो नक लही पवंदो पोइ आनक ॿियनि सूमरा किथां आणियाऊं आऊं नक ॿियनि सूमरा पोइ किथां आणियाऊं भला 7,000 ते आधी पावली पटन ते आधी रात जो उथी पटन ते आधी पावली पाव पेर वधी पोइ मोटी रुपया पटन ते उहे ॾिसां आऊं पर न जेके रोई पिया पटन ते उहे ॾिसां आऊं 7,000 ते लख न मटियाऊं पर 7,000 ते न सो न हज़ारनि ते असुल लिख न मटिया मां लिख बि न मटिया पर जे किरोड़ कयाऊं त कजा अरबपति अली गौहर जे उते जे वञा चवनि त तूं कसी आहे उमर कोट में रही आया दुआ पई करे ते घुरे पई जे किरोड़ कयाऊं तो वो कजा अरबपति अली गौहर जे और रब कजा पतवारी अली गौहर यही होया उनका तमाम बेहतरीन शुगर साईं मोहम्मद कुनाल जागीरानी साहब इलाहाबाद में मां मोहतरम शहाबुद्दीन फौजदार साहब दरगाह स्टेट एजेंट शुगर शहाबुद्दीन फौजदार साहब तमाम मौजूद शख्सियत मुस्ताद के मुझे तरफ अस्सलाम वालेकुम इश्क जने सिराया से अनल हक अलावन रूह नाले है कादा रूह रमजान अलावन बहुत वाले बित को खावड़ी खूब खुलावन नींदा न कने नीह वाले जागी जोत जलावन ए तलाक तब को सूफी से सदावन बहते बा पठे विच प्रीत को बचावन सडे से त सिकदे प्याले जाम पिलावन न दुखावन सडे दे को न हुक्म अपना हलावन जित तेरा देख दिल परदा अखियां उठाड़ावन मिट्टी को मान समझन मिट्टी माग बढ़ावन एड़ा इश्की रंग रचावन जो थे छात सदा शहाबुद्दीन आके ये नौजवान शुगर मोहतरम शहाबुद्दीन फौजदार साहब मोहतरम दीदार अली लेगारी साहब शुगर भरपूर तारीफ की मुझे में मोहतरम शहाबुद्दीन फौजदार साहब कमल पारू पतार में भोर फिरे आकाश बिनी सदी का लड़ी की रात को आंधी रास तो इश्क के शाबाश जे है को पति मिलिया इस प्रोग्राम में जेकी गोरे पर हकयाल तेरी प्यारा दोस्त उन सबनी के मुझे तरफ अस्सलाम वालेकुम या अली मदद अर्जा तुम्हारी पंज मुल्क में उमर हुई आंधी वेण खाण वे हुई मारो ने मांदी हुई तो सजो साफ संगारन दे इते बोतो है तो बांदी पंजे प्यारे पहाड़न जा कई सूर सिरांदी दीदार दिल उदास हिजर में हेकांदी एक वेल न बैठी बांदी पे लाड़े लुट लगाई चले पर सूरे सने भेरा अची कयो मारनी सा मजबूर ही बाग बहारी बंगला काए घड़ी उनीता घोर जे हाव करे एक भेरो तो मिले सा के सुरूर ही नौकर ताकर बांधी उबायो दम रहंदे दूर रंदी साण मुझे सिरजी ए नेड़े अखिन जो नूर कर दिल सा
कपूर दीदार करे मां मारी है मजबूर मुझी मिंट कर मंजूर तो तुझे लुत्फ थी तो लगारी चवे मेहरबानी दीदार अली लिगारी साहब सुगर पाने खैरम गुज़ारे के मां हिन पंडाल में मोहतरम साईं अब्दुल हादी मुफ्ती साहब जिनके अचण ते भलीकार चवंदो साईं इम्तियाज़ हुसैन बुखारी साहब जिनके बि अचण ते भलीकार चवंदो हींअर साहब खान गोगानी फनकार गर्दा स्टेज ते ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी का काफ़ी पेश करे साहब खान गोगानी अस्सलाम वालेकुम या अली मदद जी अंदर सुकून के सरदार उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहब ने काफी उन्हें पेश ताकियों ओ जब अखियूं सजण तो जूं घणाई घोट घाईंदियूं जब अखियूं सजण तो जूं घणाई घोट घाईंदियूं मारे मुश्ताक लख माछी वो मारे मुश्ताक लख माछी वरी को रंग लाई क्यों जब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं वो कई लख नीर के भी कन सवे सिकंदर सलामी ॾियन के लख नीर के भी कन सवे सिकंदर सलामी ॾियन दिहाड़ी से गुलामी ॾियन वो दिहाड़ी से गुलामी ॾियन हुकुम जन ते वो हलाई क्यों है अजब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं मारे मुश्ताक लख मांझी मारे मुश्ताक लख मांझी वरी को रंग लाईंदियूं है अजब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं ओ कई जलवो त जंग चयो बचे कूंदर सके कयो कई जलवो त जंग चयो बची कूंदर सके कयो अथन अंदाज़ अजो अहिड़ो वो अथन अंदाज़ अजो अहिड़ो इलाही सिरा उॾाई ॾियूं हो जब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं मारे मुश्ताक लख मांझी वो मारे मुश्ताक लख मांझी वरी को रंग लाईंदियूं जब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं वो शगन शाही हिजाबन खे वो मथे मारने सहाबन खे शगन शाही हिजाबन खे मथे मारने सहाबन खे छोरी दियूं वो नवाबन खे वो निहोरियूं दियूं नवाबन खे वतन जाता वो चखाई दियूं है जब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं मारे मुश्ताक लख मांझी वो मारे मुश्ताक लख मांझी वरी को रंग लाईंदियूं जब अखियूं सजण तो यूं घणाई घोट घाईंदियूं वो खोलन दीदार जूं दरियूं किरी कदमन पवन परियूं खोलन दीदार जूं दरियूं किरी कदमे पवन परियूं तुझे चश्मन कयूं चरियूं
देश मने ओ कयूं चरियूं वतन तूं हाव दुखाई दियूं है जब वखियूं सजन तुंहिंजूं घणा जी घोट घाई दियूं मारे मुश्ताक लख माझी वो मारे मुश्ताक लख माझी वरी को रंग लाई दियूं है जब वखियूं वो सजन तुंहिंजूं घणा जी घोट घाई दियूं ओ मलूक माझी जगी जिए सरियूं सादिक ॾियनि से मलूक माझी जगियूं जिए सरियूं सादिक ॾियनि से कहिड़े कोट ने मथा केरी वो कहिड़े कोट ने मथा केरी वतन मंज़िल वो मटाई दियूं है जब वखियूं ओ सजन तुंहिंजूं घणा जी घोट घाई दियूं मारे मुश्ताक लख माझी वो मारे मुश्ताक लख माझी वरी को रंग लाई दियूं है जब वखियूं सजन तुंहिंजूं घणा जी घोट घाई दियूं साहब खान गुरबानी लालू रही संसद अस्तालक ये काफ़ी हींअर ई केस ॾिनी हुई से नाले वाले मिसरे में थोड़ी मिस्टेक थियूं बहरहाल ख़ैर आहे दोस्तों हींअर मां मथे स्टेज ते वेठल पंहिंजे एज़ाज़ी महिमान ऐं हिन प्रोग्राम जे मेज़बान शोभाए अदब जे चेयरमैन मोहतरम साईं शमीर सुंदर साहब जन के स्टेज ते अचनि ऐं छो त उहे शाइर बि आहिनि शाइरी बि पेश कनि ऐं जेको आहे सो मेज़बानीअ जा बलफ़्ज़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभ खां पहिरीं त उस्ताद सुगण मोहम्मद मलूक अब्बासी साहब जी शहादत ऐं जनम ॾींहं जी सभिनी संगत खे सभिनी अदब दोस्तनि खे सुगड़नि खे लख लख मुबारक हुजनि ऐं सची ॻाल्हि इहा आहे त तमामु घणी ख़ुशी थी जो हिकिड़ो असां आर्ट हाउस में सुगड़नि जो प्रोग्राम ॾिठोसीं ऐं कचहरी मनाई थी काफ़ी अरसे खां मुंहिंजे ज़हन में हुयो त सुगड़नि जो हिकिड़ो मां वॾो प्रोग्राम कयां पर कुझु हालात अहिड़ा हुआ कोरोना जे करे कुझु ॿियनि सबबनि जे करे असां प्रोग्राम जेको अॻ में करणु खपंदो वञी आख़िर में वञी रखियोसीं कोशिशि कईसीं त वधि में वधि सुगड़ अचनि ऐं जेका तव्हांजा कलमकार आहिनि उहे बि शरीक थियनि ऐं तव्हां दोस्त असांजे अङण ते कई आहे उहो मूंखे तमामु घणी सराही थी आहे ऐं ज़रूरु हीउ जेको प्रोग्राम आहे उस्ताद जा जेके शागिर्द आहिनि ऐं जेके बि सुगड़ आहिनि छो जो उस्ताद मोहम्मद मलूक सुगड़नि जो सरताज को चवंदो वञे पियो त उनखां अॻु में मूंखे महसूसु थींदो आहे ॼण सुगड़ हुआ ई कोन थोरे जो सुगड़नि जो हिकिड़ो पुराणो ऐं क़दीमी हिकिड़ो रोल रहियो आहे पर उस्ताद सुगड़ मोहम्मद मलूक अची करे सभिनी खे नुमाया कयो ऐं हिकिड़ी अॻवानी सरबराही संभाली ऐं मीडिया ते टीवी चैनलनि ते रेडियो ते जेको उस्ताद जो नालो उन ऐं जेका उनजो कलाम पहुतो त हर ॻोठ में उनजी साराह थींदी रही ऐं थींदी रहंदी छो जो हुन हिकिड़ो अहिड़ो बिज पोखियो अदब में ऐं शागिर्द खोड़ सारा हुन पंहिंजो सुगड़ाइप में पैदा कया ऐं उस्ताद सां मुंहिंजूं बि खोड़ सारियूं मुलाक़ातूं थियूं डोगरी शहर में उस्ताद जी अचणु वञणु हूंदो हो ख़ासि करे असां वटि हलियो हिन मीटिंग में जीअं रोशन अली कोरी साहब मौजूदु आहे उनजो नंढड़ो दुकानु आहे सैलून हुई उते उस्ताद जो रोज़ानो हिकु न ॿिए ॾींहुं अचणु हूंदो ऐं मुंहिंजो बि उते ई वञणु थींदो हो मां अदब संगत डोगरी में उते उन्हनि ॾींहंनि में मेंबर हुउसि त उस्ताद सां खोड़ सारियूं कचहरियूं थियूं कलाम ॿुधाइण जो मौक़ो मिलियो ऐं हू वाकई महबूब ऐं मखण माण्हू हुओ तोड़े जो जीअं मुंहुं वांगुरु कद में ऐं हॾ काट में तमामु हिकिड़ो और माण्हू हो अहिड़ो ई हू वरी
प्यार कंदड़ शख़्स हुयो। मूं ॾिठो त उस्ताद जीअं वॾी पग पाईंदो एॾो ई वॾो भाकुर पाए माण्हू मिलंदो ऐं पंहिंजो करे वठंदो। इहो न ॾिसंदो हुते ॿाराड़ी जो आहे शहर जो आहे, बसि हुनजो कुर्ब एॾो हूंदो हो जो हुनखे क़ाबू करे छॾींदो हो हर शख़्स खे। बहरहाल उस्ताद जी हीअ जेका सालगिरह जो असां जशन कयो आहे ऐं जेको हीअ सुगड़नि जी कचहरी कईसीं, इन में बि कोशिशि इहा कईसीं त उहो ई असां रंग रचायूं जेको सुगड़नि जो ॾस में हूंदो आहे, डोर भितर में हूंदो आहे, सिंगार में हूंदो आहे त ऐं उनखे पंहिंजी सुगड़ाइप जेको फन हूंदो आहे असां उन खां बि रोशनास थियूं। तंहिं करे सोचियोसीं त हिकिड़ी कचहरी अहिड़ी रखिजे जंहिंमें दिलि खोले ऐं सुगर पंहिंजो कलाम पढ़नि, छो जो हीअ आर्ट काउंसिल न रुगो शाइरनि जे लाइ पर सुगड़नि जे लाइ, अदाकारनि जे लाइ, फनकारनि जे लाइ, सभिनी आर्टिस्टनि जे लाइ आहे। जंहिं वटि जेको फन आहे उहो बि ज़रूरु हिते पेश करे थो। अॼोकी हिन महफ़िल में असांजो साईं अहमद सुल्तान दोस्त साहब असांजो एडिशनल कमिश्नर लालकाना बि आहे ऐं जॾहिं उनखे असां हिते प्रोग्राम में घुराइण जे लाइ अर्ज़ु कयोसीं त उन लबे कयो ऐं चयो ज़रूरु मां शरीक थींदुसि। त मां सम्झां थो उन सां गॾु असांजा स्टेज ते वेठल खोड़ सारा सीनियर सुगड़ शाइर मां कंहिं जा नाला खणा सभु सिंध जा आहिनि ऐं हिननि असांजी सिंध खां ॿाहिरि बि नुमाइंदगी कई आहे, छो जो जिते जिते बि सिंध जो ज़िक्र ईंदो आहे त उते सुगड़नि जो ज़िक्र ज़रूरु थिए थो, शाइरनि नदीबनि जो ज़रूरु ज़िक्र थिए थो। मां वटि उस्ताद मलूक असां जेके कजनियूं हुयूं हूअं त खोड़ सारा शेर आहिनि, पर हिकिड़ो शेर मूंखे उस्ताद जो ॾाढो उन्हनि ॾींहंनि खां वठी यादि रहंदो ईंदो आहे ऐं वक़्तु वक़्त ते मां उनखे पढ़ंदो बि आहियां। तोड़े जो उन में बि हिकिड़ो वॾो फन रखियलु आहे ऐं ॿुधण वक़्तु अजीब बि लॻंदो आहे, छो जो हुनजी पहिरीं सिट हिकिड़ी अहिड़ो तजसुस रखे थी ऐं ॿी सिट हुनजो सोनो जवाबु ॾिए थी। मिसाल तौरु मां नमूने तौरु तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी सिट अथसि त पाण चवंदे यादि रुगो जे खणी ॿाहिरि कढां, पाण चवंदे यादि रुगो जे खणी ॿाहिरि कढां, दास्तां दिलि में रखियल तुंहिंजे सरण जे वास्ते। ॿी सिट ॿिए शहर में चयो त दिलि चवे थी दिलरुबा तोमें विझूं वेठो हुजां, दिलि चवे थी दिलरुबा तोमें विझूं वेठो हुजां, पंहिंजूं अखियूं पल पल किरी प्यारा ॾिसण जे वास्ते। ऐं कुर्ब कर पंहिंजूं मिठा तूं मूंखे ॾे ॿई खणण, कुर्ब कर पंहिंजूं मिठा तूं मूंखे ॾे ॿई खणण, मेरियूं जुतियूं मुंहिंजा पिरी पालिश करण जे वास्ते। मां शिकियां गुस्ताख थियां तूं पंहिंजे हथड़नि सां खोल, मां शिकियां गुस्ताख थियां तूं पंहिंजे हथड़नि सां खोल, रुख मथां परदो किरी मुंहिंजे ॾिसण जे वास्ते। अहिड़ा सुहिणा सुहिणा शेर ऐं हिकिड़ो इहो ॾिघो उस्ताद जो लिखियलु गज़ल आहे। ज़रूरु उस्ताद पंहिंजे फन में तमामु घणी महारत रखंदड़ हो ऐं अहिड़नि सुगड़नि में जिते उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी हुजे ऐं उस्ताद पीरल कंबर हुजे, उस्ताद दादन हुजे, इन्हनि खे केरु विसारे सघंदो। उस्ताद दादन जूं मूंखे ॿ सिटूं यादि थियूं अचनि त दिलबर खां सवाइ घर थो ॾिसां बर जो नमूनो, हाओ बि सॼणनि जी आजो न कर जो नमूनो। अॼुकल्ह जे हसीननि में वफ़ा कान थी ॾिसजे, पर जे थोरी घणी कंदा सा बि दुनियादार जे अॻियां, राज़ इज़हार न कजे बेतबार जे अॻियां, हाल ज़ाहिर न कजे कंहिं अॻियार जे अॻियां। अहिड़े नमूने सां उस्ताद पीरल कंबर हुजे, उस्ताद दादन हुजे, सुगड़ जेके बि आहिनि मां सम्झां थो सिंध जो वॾो सरमायो आहिनि, अलाह साईं हुननि खे वॾी हयाती ॾे ऐं वॾी फन में पुख़्तगी ॾे, वॾी तरक़ी माणे। मूंखे तमामु घणी सराही थी अॼु तव्हां सभिनी दोस्तनि खे सुगड़नि खे गॾु करे कोशिशि कई त तव्हां सां पाण सां गॾु रखां ऐं ज़रूरु अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो। इनशाला मूंखे वरी बि मौक़ो मिलियो त मां पंहिंजी निकियूं महफ़िलूं बि कंहिं न कंहिं तरह सां कोठाए सुगड़ दोस्तनि सां रिहाणियूं बि कंदासीं, कचहरियूं बि कंदासीं। अलाह ख़ैर कंदो इनशाला। ही साथ संगत रही कान ज़रूरु असां तव्हां सां साथ निभाईंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी मुंहिंजे हिन निमाणे हंध ते कई आहे ऐं परे परे खां तव्हां सभिनी जा इहो आहे साईं शबीर सुमर साहब, सम्झा तमामु भरोड़ शाइर ऐं शोबे अदब आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान जा चेयरमैन। मां सराई फराज शेख खे हिते अचण ते भलीकार रहंदो। सम्झे नाले वारे सुगड़ अॼु जे एज़ाज़ी महिमान सलाद सिंध जे मरकज़ी अॻवान मोहतरम इरशाद अर्ज़ाई साहब जिन खे अर्ज़ा अथव स्टेज ते अचनि। इरशाद अर्ज़ाई साहब।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी मोहन जहान जा सांगा सटियाऊं कातिल लफ्ज़ करीब खे हणी काती कुठाऊं इन्नल लज़ीन आमनू इहा आयत ॾिठाऊं मक़सद सभु मटियाऊं सवाइ चीज़र वञी हाजीअ खे घुरसिया। स्टेज ते वेठल असांजा मान वारा महिमान ऐं साम्हूं वेठल प्रेमदारा दोस्त सुगर साथी सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। खाक मिटीअ जा पुतला छॾा करे अजाई सीट करे तो सीटो हले करे एॾी वॾाई मिट्टी आहे मिट्टी थींदे अथी जा इहा जाई कोन खणंदे पाण सां जेका ते दिलकत बेड़ाई जंहिं रूई ज़मीन जे राज ते कई रही रहनुमाई सो बि सखणे हथे वियो सिकंदर जंहिं पैसो खयो हो पाई जेका साण खणंदे सफ़र में सा करे वठ कमाई रोज़ो निमाज़ बंदगी जी नचे विसारे तूं का वाई प्यास रखी बंदन जी कर दिल मां दगाई जो थी आख़िरत इहा ई इमलाक अदा अर्ज़ाई चवे ए इंसान तू ऊंची शइ ऐं अशरफल मखलूकात सिर्फ़ तुंहिंजो शाही ज़बरी तुंहिंजी ज़ात टकी वञनि था ॾील तुंहिंजे खां जानवर पखी जिनात पर उहो ई हल अवाम में करे सॼण दुश्मन सिफ़ात छॾ होड़ वॾाई हसद खे रख फ़ैसिले वारी फिकरात इन अल्लाह मा साबरीन कजाए चिप चिपात व अकीमो सलात व आतो ज़कात व रकऊ मार राकीन को सॼण ॾींदी सौगात ज़िक्र ज़ाती ज़ौक़ जो हुजे विर्द वज़ीफ़ो वात निहोड़े पंहिंजे नफ़्स खे तूं मारे कजाए मात सरवात पर सॼण ते तूं ॾींहं तोड़े राति पोइ मूं बन सां मुलाक़ात कंदे अहिड़ी रीति अर्ज़ाई चवे सिंगार जो गुण पए साईं अरद ते चंड चोनिया राजो तो क्या जवानी संदो जोश लगी तो सारे लोक के खूबसूरत ऐं खुशपोश वणंदड़ चांडो की वेतर ते रही न बिया है रोश जंहिंमें चितड़ ककड़ भोरा ऐं खेॾंदो वते खरगोश कंद नाज़ आरियूं नीरियूं ऐं टिलंदो वते टिगोश तो मां ईअं राज़ी राजधानियूं जीअं दौड़ तबारला दोष पर हीअ हक़ीक़त अटकवारी कुझु गौर ॾेई गोश जंहिंमें हटाए परदो हबीब त हलियो वञे होश पुरज़ो न मिलाई पुरज़े सां थियो त रजनीअ खां रुपोश छो त मुंहिंजे हबीब जो हुस्न ॾिसी न ख़ुदावंद रहियो ख़ामोश चई कुण पए कुण बनाई अरबी सदके आगोश तोखे उन हुस्न मां हिसो मिलियो आहे तॾहिं मस्ती मगन मदहोश तोखे भल हुजे पहिरियों चांदीअ जो कोश पर मुंहिंजो अरबी हसीन अर्ज़ाई चवे मुंहिंजो अरबी हसीन अर्ज़ाई चवे अस्सलाम वालेकुम मोहतरम साईं इरशाद अली अर्ज़ाई साहब संदस तालक सजावल जुड़े जैसा हींअर मां सिंध जे बेटा इनामदारी सुगर नाले वारे सुगर मोहतरम साईं मोहम्मद नूर बुरेदी साहब जन खे तो स्टेज ते जन भरपूर तालियुनि जी गूंज में साईं मोहम्मद नूर बुरेदी साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वाजिबुल एहतराम जा साईं मथे स्टेज ते वेठल साम्हूं दोस्त सुगर साथियों सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। हीअ उस्ताद सदा हयात सुगर उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी वरसी आहे सालगिरह जे मौक़े ते साईं जूं केतिरियूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं। साईं जो घणो प्यार हुयो असां कचहरियूं हुयूं ऐं उते बि कचहरी मुंहिंजी उताक में मां वटि ईंदो हो अचे कचहरियूं सुगड़नि जूं थींदियूं हुयूं परे परे तर जूं जा माण्हू ॿाहिरि ॻाल्हियुनि ते चढ़ी ॿुधंदा हुआ त अॼु उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी दफ़र में कचहरी ते आयो आहे त हली माण्हू ॿुधण ईंदा। साईं जा वॾा महाबतियूं ॿियूं वरी साईं में इहो हुयो त जॾहिं कोर्ट वेंदा हुआसीं साईं वटि उते त तॾहिं जो वरी महिमान नवाज़ एॾो हुयो जो कॾहिं कॾहिं मानी खणी अची असां सां पाण बि उताक में गॾिजी वेही खाईंदो। पहाको हिकिड़ो लिखियोसीं साईं जा पहाका मां पढ़ंदो पोइ किथे बि को फंदो फस्तो या अहिड़ो हूंदो मेड़ जो मसइलो त मूंखे वठी वेंदा हुआ दोस्त पोइ चवंदा हुआ फ़क़ीर सॼो पहाको त उस्ताद मोहम्मद मलूक वारो ॿुधाएसि जेको न मञे मेड़ खे उहो पहाको इहो हो त ॿुधी हक़ीक़त तूं शौक़ी छॾे ॾे ॿुधी हक़ीक़त तूं शौक़ी छॾे ॾे जिते नाए शान शरीयत उतां हिकदमि लॾे ॾे पोइ मिलई जाते इज़त उते घर ॾे
खणी खैर वंजा तू जल्दी जदे दे हुजई हथ पराओ सो साज सदे दे करे मेड़ जेको अचे तुंहिंजे तदे दे खाई वंजा कावड़ ॾिसी करे वाह वाह ओ तदे वारो के रामा मेड़ खे मान ॾिनो मां करे मेड़ जेको अचे तुंहिंजे तदे दे खाई वंजा कावड़ ॾिसी करे वॾे दे मारे मौत वेंदी कर दे खदे आशिक या न खोले छदे भाई पुराने भदे दे अब्बासी अजायो तू फिर न फदे दे मलूक तू तो मोहब्बत में गादी कदे वाह बंद कर बस बिजली अचे तुम मुझा साईं उस्ताद में सब गालियूं हुयूं जॾहिं महिमान नवाज़ी पराए खे पंहिंजो करे वेंदो हुयो पहाको लिखियोसीं पोइ वञ उनजे जेके ख़ुशीअ मां खिलनि पाए ठाकुर प्यार मां मोहब्बत सां मिलनि करे को कशाला वञण वाजिबा वतन रख सोबत साधन सां अहिड़े अची बन सालिक उहे सिक मांजे ॾाह ॾोर ॾियनि पात्र उहे भुलेजी जे हेॾा कुर्ब कनि ग़रीब हुजे बि गॾु खाई था पंहिंजो रूह रलनि ता थदाया थियनि पोइ ॾेड़ न वठो अस्सलाम इहो नाले वारो सुगर साईं मोहम्मद बुलेजी साहब जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सां घायल घड़ियूं असां सां जेको आहे सारियूं हींअर मां सलाद सिंध जे मरकज़ी सीनियर नायब सदर सखी सुगर मोहतरम मौला बख्श सीधी साहब जो स्टेज ते अचनि मां शाहिद अब्बासी डॉक्टर शाहिद अब्बासी खे हेॾे ॼणनि ते भली ॻाल्हि चवंदुमि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम गुल चण केड़ केड़ इहो नाहे कवाटन कम मया इंगी मजे जो गोरा गोया लगंदी कम जट घुमई थो चूई में लाही भी हडन मथा चम पो वडो सिधी बम जने विछड़ी हले वग खां मुझे सामने वेठल सुगड़ शायर अदीब ॾाहा लेखक कलमतणी ऐं हिन स्टेज ते मान वारा अदीब शायर सुगड़ ऐं उस्ताद मोहम्मद मलूक आबादी जे पकदार फर्ज़न सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम या अली मदद अॻिलो असांजे शमीर साहब अर्ज़ कयो त असां 10 सिपी ॿुधूं ही 10 अखियुनि जा नाला आहिनि